जुडो मां ख़बर ॾींदा हलो त जुडो में दावत इस्लामी जी ज़ेर निगरानी तंज़ीम अल मदारिस तालीमी बोर्ड पारां दर्स निज़ामी जा इम्तिहान वरता विया। उन सिलसिले में तंज़ीम अल मदारिस तालीमी बोर्ड जे मरकज़ी इंचार्ज मोहम्मद जुनेद मदनी मोहम्मद इस्माइल मदनी जे हिदायतुनि ते डिग्री जे उस्ताद अली हसन मदनी खे इम्तिहान जो निगरान जॾहिं त अमीर हसन मदनी ऐं हमाद मदनी खे इम्तिहान जो माविन मुक़ररु कयो वियो। दर्स निज़ामी जे इम्तिहाननि जे बारे में शमशाद कादरी मीडिया खे ॿुधायो त अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़वजल दावत इस्लामी जे शोबे कंजुल मदारिस बोर्ड के तहत इम्तिहानात जो सिलसिलो शुरू आहे, जंहिंमें 80,000 खां मथे ॿार शागिर्द पेपर ॾेई रहिया आहिनि। 621 मराकिज़ क़ाइमु कया विया। उन्हनि मरकज़नि मां हिकु मरकज़ फैज़ानी मदीना जुडो आहे। अल्हम्दुलिल्लाह हिते ॿार आलिम दीन जो कोर्स करे रहिया आहिनि। त जुडे ऐं इन जे आस पास जे सभिनी दोस्तनि सां अर्ज़ु आहे, प्यारनि भाइरनि सां अर्ज़ु आहे कि तव्हां पंहिंजे ॿारनि खे जामिअतुल मदीना में दाख़िला करायो त इंशाअल्लाह अज़ीज़ इते पढ़ंदा त इन्हनि जी दुनिया बि सवलजी वेंदी, आख़िरत बि सवलजी वेंदी। इन दुनिया जी लेवल सां बि इन्हनि जी वैलिड आहे सर्टिफिकेट जी। मास्टर MA जे बराबरि इन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वेंदो, जेको कंजुल मदारिस बोर्ड जी तरफ़ां मोहर उन ते सबत हूंदी, उन तां तस्दीक शुदा हूंदो। इन जी बेसिक ते अरबिक टीचर, इस्लामियात टीचर ऐं ख़तीब जे तौर ते अप्लाई करे सघिजे थो। त इंशाअल्लाह अज़ीज़ दुनिया बि सवलजी वेंदी, आख़िरत बि सवलजी वेंदी। वालदेन जी अहमियत आड़े पाड़े सां कीअं उथिजे, कीअं ॻाल्हाइजे, उन्हनि जो एतिराम कीअं कजे। अल्हम्दुलिल्लाह इहा पूरी तरबियत दीनी दुनियावी ॿई कई वञे। असांजो तमामु हैदराबाद कासमाबाद वारनि लाइ ख़ुशख़बरी, सुमरो वॉलपेपर हैदराबाद कासमाबाद में दुकान खुली वियो आहे ऐं राब्ते लाइ रांझन अली सुमरो साहब आहे। उनजो हेठी लिंक ते नंबर इन लाइ तव्हां ज़रूरु राब्तो कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।